इम्तिहान पास कोन कंदे कम दुखियो आ को जने मानो मंजिल जे वेझो पुजंदो आ त हर को चवंदो आ मूं त तोखे अॻे ई चयो थे कामयाबी तुंहिंजा कदम चुमंदी। मूंखे यादि आहे त 2012 में जॾहिं असां सां मल थी हुई, जॾहिं पीर साहब जे 10 जमाती इत्तेहाद जे यकीनी फतह के शिकस्त में तब्दील कयो वियो, जॾहिं असांजे खटियल सीटुनि खे असां खां 72 पोलिंगूं खटियल सीटुनि खे तब्दील कयो वियो, तॾहिं चयूं छा थी वियो। दिसंबर जे हैदराबाद जे जलसे खां पोइ ठही विया गवर्नरियूं मिलन, पाण में छा थी वियो। पोइ उन नंढड़े बूटे खे, उन नंढड़ी मेणबत्तीअ खे पीर साहब जी क़यादत में मूं यूनिस साईं ऐं मुर्सा खान उन मेणबत्तीअ खे हथ ॾेई उन नंढड़ी वल खे ईअं काठियूं ॿधी 6 साल उन बूटे खे टेक ॾेई उन बूटे खे वधाए अॼु ही वण करे छॾियो आहे। जॾहिं मुराद अली शाह जी इलेक्शन थी ऐं वो ओचितो मुसीबत वांगुरु बिना ॿुधाए पीर साहब वटि वञी दुबई में मुलाक़ात लाइ हाज़िर थियो ऐं पीर साहब पंहिंजे इनफॉर्मल लिबास में घर में आराम जे मूड में वेठा हुआ। ओचितो अची हिकिड़ो महिमान कड़कियो त वरी चयूं त ही मुक़ाबिलो कोन कंदा। पीर साहब यूनिस साईं इहे जिदोजहद जे मुक़ाबले जा वॾा माण्हू आहिनि, दुनिया जहान जूं सभु शयूं अथनि, वज़ारतूं बि अथनि वफ़ाक़ी, कलंगी वारा आहिनि, तख़्त धड़ी आहिनि, लखे मुरीद अथनि, महल बंगला गाॾियूं वीज़ा परदे अचण वञण घुमण सहूलतूं आराम ठठ, ही किथे घिजी घिजी में मुक़ाबिलो करे सघंदा। ज़रदारी जे ख़िलाफ़ ही मार्च करे वेही रहंदा। पोइ जॾहिं पीर साहब ऐं यूनिस साईं ऐं असीं सभु ऐं ही तव्हांजो नंढड़ो भाउ, तव्हांजो दोस्त अयाज़ लतीफ़ अली जो ही मुर्तज़ा खान जॾहिं उमरकोट पहुतासीं त इक़्तिदार जे अहवालनि में लर्ज़िश थी हुई ऐं पोइ जॾहिं सखर आयासीं ऐं पोइ जॾहिं नौशहरो आयासीं त पोइ सभु अजगर, सभु साज़िशी, सभु मैदान में लथा, वार थिया, हमला थिया, इल्ज़ाम लॻा, रोज़ हिकिड़ो नओं इल्ज़ाम, रोज़ हिकिड़ो नओं वार। वॾेरा आहिनि, जागीरदार आहिनि, सरदार आहिनि, राज भाग वारा आहिनि, गादी नशीन आहिनि, पीर आहिनि, हुननि जी मर्ज़ी हुई त पीपल्स पार्टी जे साम्हूं केरु न हुजे, पीपल्स पार्टी खे वॉक ओवर मिले, पीपल्स पार्टी जो मुक़ाबिलो केरु न करे। पर हिन शख़्स, हिन पीर सुबहतुल्लाह शाह पागारे वचन कयो हो त ज़रदारी जो मुक़ाबिलो कबो। चवंदो हो पीर साहब असांखे त अदा हिन वॾे माण्हू जी ख़ूबी ऐं शान आहे जो ही पाण खां नंढे भाउ उन्हनि खे अदा करे मुखातिब थींदो आहे। पीर साहब चयो अदा मुंहिंजो वाइदो आहे ऐं तोड़ ताईं बीहंदुसि, आख़िरी घड़ीअ ताईं मुक़ाबिलो कंदुसि। ऐं पोइ तव्हां ॾिसो पिया त बाक़ी 10 ॾींहं आहिनि, हिते मिक्स ठाहियूं वयूं आहिनि, सिंधियो पाकिस्तानियो मिक्स तसवुराती खाका जोड़िया विया, कुझु कोन थींदो, फलाणे खे कुझु कोन थींदो, 3 करे थो माण्हू वियो रहनि, कुझु कोन थींदो। किथे आहे अल्ताफ़ हुसैन? वियो। पोइ वरी तव्हांखे ॿुधायूं त लाड़काने जे वज़ीर आज़म सां इंसाफ़ थींदो आहे, कोन थींदो। ॿियनि सूबनि में कीअं थींदो? कुझु कोन थींदो।
बिन वजीर आज़म के कुछ कुछ जिलों को केस कोन हलंदो केस हलिया फैसला थिया तव्हां खे चयो त सिंध में ॾोहारी ऐं भताखोर बादशाही कंदा रहंदा किथे आहिनि ॾोहारी ऐं भताखोर ऐं हाणे तव्हां खे ॿुधायो त ज़रदारी वेठो हूंदो सिंधियो हिकु ॿिनि हफ़्तनि खां पोइ ज़रदारी जो मैं उर्दू मीडिया के तवज्जुह से अपने पाकिस्तान के भाइयों को मुखातिब होना चाहूंगा। आप दिखाते हैं जलसे लाहौर और फैसलाबाद के 12-12 घंटे तैयारियां दिखाते हैं कि कुर्सियां लग चुकी हैं, लोग जमा हो रहे हैं, काफले आ रहे हैं। क्या हमारा यह कसूर है कि हम किसी तरक्की याफ्ता बड़े शहर में नहीं हैं, सिंध के देही इलाकों में बैठे हैं? तो क्या हमारा आप पे हक नहीं बनता पाकिस्तान की मीडिया पर? क्या हमारा हक नहीं है कि हमको भी लाइव कवरेज हो? तो मैं आपके तवज्जुह से मुखातिब हूं कि सिंध को, पाकिस्तान को अल्लाह पाक ने पेट्रोल दिया, गैस दी, रेगिस्तान दिए, सरसब्ज जमीनें दी, पहाड़ दिया, समंदर दिया, साउथ एशिया का सबसे इफेक्टिव इरिगेशन सिस्टम दिया, 3 बैराजेस दिए, सिंध के लोगों को मार्बल दिया, सिंध के लोगों को जिप्सम दिया, सिंध के लोगों को 5 दरियाओं के आखिर में बहने वाला दरिया सिंध के लोगों को दुनिया का 6th लार्जेस्ट कोल रिजर्व दिया। मगर शायद हम में कुछ कमी थी, हमने शायद अल्लाह मियाँ की नाराजगी मोल ली है, पता नहीं हमने या बड़ों ने। फिर हमारे सर में एक जरदारी लगा था, एक जरदारी जो वाकई हम सबकी मईशत के लिए, हमारे वसाइल के लिए, हमारे सुख के लिए, हमारी तरक्की पे भारी हो गया, हमारे लिए एक अजाब बन गया है। पाकिस्तान के लोगों, हमने क्या कसूर किया है? 70 साल से पार्लियामेंट का, अदालतों का, इदारों का, नैब का, FIA का, तमाम फोरम्स का, क्या आपको सिंध में करप्शन नजर नहीं आती? नैब के सरबराह साहब, आला अदालतों के सरबराह साहबान, सिंध के लोगों को दीवार से लगा दिया गया है, सिंध के लोगों की माएं अपने बच्चे बेच रही हैं, हमारे वसाइल लूट लिए गए हैं, हमारे आबादगार 100-100 एकड़ के चौराहों पे खड़े उनके बच्चे 2 वक्त के खाने के लिए परेशान हैं, हमारा मेरिट तबाह हो चुका है, हमारी नौकरियां बिक रही हैं, हमारे वसाइल लुट रहे हैं। पाकिस्तान के लोग, आपको लाहौर में मसाइल नजर आते हैं, फैसलाबाद और पेशावर में नजर आते हैं, नैब और FIA को सिंध के लोगों के साथ जुल्म नजर नहीं आता। सिंध के लोगों के साथ इस जबर, इस ज्यादती पे पाकिस्तान के करप्शन के मुखालिफ इदारे खामोश क्यों हैं? मैं पाकिस्तान के मीडिया के तवज्जुह से पूछ रहा हूं कि आप क्यों नहीं एक राष्ट्रीय बोर्ड ऑपरेशन करते हैं? क्यों आप मैसेज नहीं देते पाकिस्तान के 22 करोड़ लोगों को कि हमारा कोई फेवरेट नहीं है, हम जरदारी से भी हिसाब लेंगे, हम जरदारी की टीम से भी हिसाब लेंगे? क्यों नहीं करते आप ऐसे? दोस्तों, आओ तव्हां खे यादि ॾियारणु चाहियां थो, तव्हां सिंध वासियुनि खे त तव्हां 4 साल 11 महीना रड़ी कंदा आहियो, 4 साल 11 महीना चवंदा आहियो तबाही थी वई, बर्बाद थी वई, होटलुनि ते वेठा हूंदा आहियो, TV पिया ॾिसंदा आहियो, वाच गोदो लॻी पई अथव फिल्म ॾिसंदे, गुटको वात में पियो आहे, माण्हू को TV ॾिसे, वाच ढाको पियो आहे TV खे ॾिसंदे, अदा बेड़ी पुॼी गई, अदा मेरे लाल जोरी थी गई, मैं कुछ आ गई। पोइ जॾहिं इंसाफ़ जी घड़ी थी अचे, पोइ हिकिड़ी थेली बिरयानी जी था उछलाइनि, हिकिड़े छोड़े जे चिकन ते हिकिड़ो तीर था ठाहिनि,
हिकड़ी वेगन में हिकड़ो गानो था बजाइन बिजा तीर बिजा ऐं सिंधी पंहिंजा कुछ कोन चवण चाहिनि भाउरनि मुंहिंजा उहे धुन लोड़ींदा उनखे पोयां नचंदा वञनि था उन्हनि सिंधियुनि खे मुखातिब थो थियां त तव्हां सां जेको हशर थियो आहे 4 साल 11 महीना तव्हां रड़ियूं कयूं आहिनि ही पीर साहब पागारो पंहिंजी बादशाही छॾे तव्हां सां जलसनि जुलूसनि में वेठो आहे त पोइ सिंधियो 10 ॾींहंनि खां पोइ तव्हांजे इम्तिहान जी घड़ी आहे इम्तिहान की घड़ी है तव्हां लाइ जेके हिते वेठा आहिनि उहे त इम्तिहान ते पूरा आहिनि जेके मीडिया जे ज़रिए लाइव कवरेज ज़रिए ॾिसनि पिया उन्हनि खे थो चवां त सिंधियो पाकिस्तानियो सिंध में रहंदड़ समूरियूं ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ सिंधी पंजाबी पश्तो बलोची सराइकी उर्दू ॻाल्हाईंदड़ भाउरो 5 जुलाई हिसाब जो ॾींहुं आहे 5 जुलाई जमहूरी पलांग जो ॾींहुं आहे तव्हां खां थो पुछां सिंधियो कमांड जा आबादगारो त 5 जुलाई ते ज़रदारी के मास कंदो या प्लान कंदो छा कंदो सिंध जे मेरिट जी तबाही मास कंदो प्लान कंदो सिंध जे घर जे मर्दड़ ॿारनि जी बासी ॾींदो या प्लान कंदो सिंध जे क़तल थियल साइमा जवार ऐं गुम थियल साहिल कोरे जे ऐं फज़ीला सरकी जी मासी ॾींदो या प्लान कंदो प्लान थींदो ज़रदारी साहब ॿुधी जाए हिननि लखे माण्हुनि जो जवाब ऐं जेके घर वेठा आहिनि आख़िर में उन्हनि खे मुखातिब थो थियां जेके इंतज़ार में वेठा आहिनि त चढ़ाई थिए पोइ हार खणी जोड़ी अची पुॼूं मैदान में लड़ण जो वक़्तु ही आहे पीर साहब यूनुस साईं मुर्तज़ा खान असांखे ख़बर आहे त मुक़ाबले में गॾु केरु हो ऐं हाणे हार खणी केरु आयो आहे तंहिंजे करे हार खणी न अचिजो 5 जुलाई ते मुक़ाबलो कयो जेके घर वेठा आहिनि उन्हनि खे मुखातिब थो थियां जेके कमज़ोर आहिनि जेके दिलि शिकस्त आहिनि जेके डिॼनि पिया जेके लर्ज़नि पिया जेके चवनि था त मता ज़रदारी अची वञे पोइ ज़रदारी 10 साल वेठो असांजो कहिड़ो आङूठो पचे छा कयईं तंहिंजे करे हिन नवाब शाह में वेही ही कमज़ोर माण्हू आयाज़ लतीफ़ अली जो ही कमज़ोर माण्हू ही पीर साहब जो नंढो भाउ ही यूनुस साईं जो नंढो भाउ ही तव्हां सभिनी जो नंढो भाउ कमज़ोर माण्हू जेको बिना 50 गार्डन जे बिना 1000 गार्डन जे नए कोट खां तंगवाणी ताईं सिंध जे ॻोठ ॻोठ में धिका झलींदो आहे छो सिंध जे घर वेठल आफ़ीसरनि सां छा थियो आहे कीअं एडी ख्वाजा के मेरिट जे नौकरियुनि जे करे प्लान कयो वियो कीअं शबीर मेमन जहिड़े बशीर मेमन जहिड़े शफ़ाफ़ माण्हू जे ख़िलाफ़ गजगोड़ था कनि तंहिंजे करे ऑफिसर्स ब्यूरोक्रेट्स प्रिजाइडिंग ऑफिसर्स उस्तादो घर वेठल टीवी ज़रिए रुगो 5वीं जे रिज़ल्ट जे इंतज़ार में वेठल माण्हू तव्हांखे आयाज़ लतीफ़ अली जो मुखातिब थी चवे थो सिंधियुनि खे मुखातिब थी चवे थो त ऐ अटल लाज़मी ऐ सिंध जा अटल लाज़मी ऐ अटल लाज़मी किन जुगनि खां वठी अंध सां धुंध सां पंध सां मुंहुं ॾेई तूं पियो आहे थकी दिलि शिकस्तो न थी कंहिं ॾिनो अथई धिको या लड़ी या लिको ॾे न माण्हू मिठा माण्हू पे खे चिको छो खिली थो फिको छो थिए थो लजी दिलि शिकस्तो न थी थोरो दम पटे सग सारी सॾे पेर पुख्ता करे ॾंद करटे उठी दिलि शिकस्तो न थी डांग फेरे त ॾिस घोड़ो जीडीए जा कारकुनो जमहूरियत पसंदो कौम दोस्तो डांग फेरे त ॾिस नांग नोड़ी अथई डांग फेरे त ॾिस नांग नोड़ी अथई डांग मोड़े त ॾिस सिंध सारी अथई पेर मोड़े त ॾिस बाहि पाणी अथई कंध पकड़े त ॾिस
शीह बकरी अथई आशिकी में अची दिल शिकस्त नथी मूंखे अचो गद्दी जी हलो जीडीए जावो जंहिंजो निशान सितारो पंहिंजो मुस्तक़बिल चमकायो अचो गद्दी जी हलो जीडीए जावो जंहिंजो निशान सितारो पंहिंजो मुस्तक़बिल चमकायो हिक ॿिए खां अचो त आख़िर में ऐलान करियो त 5 जुलाई ते फातह पीपी या जीडीए केरु तो फातह केरु खटींदो केरु हुकूमत कंदो केरु तव्हांजे दिलनि ते राज कंदो जीडीए खटंदो ऐं हुकूमत तव्हांजी हूंदी जीएसएम हाणे शौर अची वियो हर को जीडीए में आयो गॾिजी नारो लॻायो सॼी सिंध खे ॿुधायो हाणे शौर अची वियो हर को जीडीए में आयो गॾिजी महिरबानी।